अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गढ़ी आज़ीम यूसी सांगी खरोस बिरादरीअ जे चङे मुड़िस सईद अहमद खरोस जी प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते नज़रअंदाज करण जो इल्ज़ाम। हुन गढ़ी आज़ीम प्रेस क्लब में ॻाल्हाईंदे चयो त सभिनी सहाफ़ी बिरादरी महिरबानी, हिन तव्हां सहाफ़त जे प्लेटफॉर्म तां मां हिकिड़ी गुज़ारिश करण आयो आहियां। खरोस बिरादरी यूनियन कौंसल सांगी में तमामु वॾो हिकिड़ो वोट आहे ऐं असां यूनियन कौंसल सांगी में अॼु खां न 1972 खां MRD तहरीक खां वठी असां पीपल्स पार्टी जा साथी रहिया आहियूं, हमदर्द रहिया आहियूं, उन्हनि जा हिमायती रहिया आहियूं। अफ़सोस सां चवणो थो पए त हर भेरे असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी नज़रअंदाज कंदी थी अचे। यूसी सांगी में बलोच क़ौम जा जेके वोट था अचनि उन्हनि खे बि बार बार नज़रअंदाज था कंदा अचनि। खरोसन जा तक़रीबन यूसी सांगी में 600 वोट उन्हनि खे छॾे करे जेको हिकिड़ा माण्हू अक़लियत में आहिनि जंहिंजो हिकिड़ो 50 वोट बि न आहे, उन्हनि खे पीपल्स पार्टी हिकिड़ो मनपसंदि सोच रखी करे उन्हनि खे जेको आहे त टिकटूं था ॾियनि पिया। असां आला क़यादत खे, सिंध जे सदर निसार खोड़ो साहब खे, सिंध स्पीकर आगा सिराज दुरानी खे, आबिद खान भयो खे, ज़ुल्फ़कार खान कमारियो खे, अदीब फरियाल टालपुर खे गुज़ारिश था कयूं असांजो नोटिस वठी करे इंसाफ़ कयो वञे, वरना एहतिजाजनि जेकॾहिं नोटिस न वरितो वियो ऐं असांजी बिरादरी सां इंसाफ़ न कयो वियो त असां एहतिजाजनि मां सईद अहमद खरोस डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार यूसी सांगी जो आज़ाद पैनल बणाए करे इलेक्शन में ईंदुमि। ख़बरुनि जी दुनिया।